गंबट लॻ फ़क़ीराबाद जे ॻोठ वॾा भट्टी जी ज़बून हाल बणियल सरकारी प्राइमरी स्कूल जी बिल्डिंग जी बहाली लाइ लॻल अलामती बुख हड़ताल खे 10 ॾींहं गुज़री विया पर इंतज़ामिया को बि नोटिस न वरितो। जॾहिं त डीईओ तालीम खैरपुर जी कयल वाइदे मूजिब ॻोठ वॾा भट्टी जी सरकारी प्राइमरी स्कूल जी इमारत जी मरम्मत जो कम शुरू कराइण वारो वाइदो बि वफ़ा थी न सघियो। जॾहिं त बुख हड़ताल कैंप ते वेठल ॻोठाणनि, शागिर्दनि ऐं सियासी समाजी अॻुवाणनि कामरेड मोहब्बत खान शनबाणी, कामरेड असगर नारेजो, ज़ाहिद शनबाणी, गुलाम फरीद खासकेली, वफ़ा जागीराणी, वहीद खोकर, अरशद भट्टी, अब्दुल सत्तार जोनेजो, फरहान बलोच ऐं ॿियनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त जेसिताईं ॻोठ वॾा भट्टी जे स्कूल जी ज़बून हाल थियल इमारत जी मरम्मत जो कमु शुरू न कयो वेंदो तेसिताईं असांजी अलामती बुख हड़ताल जारी रहंदी। असां ईंदड़ आचर ते ॻोठ वॾा भट्टी जे स्कूल खां स्कूली ॿारनि समेत पैदल मार्च करे गंबट प्रेस क्लब अॻियां धरणो हणंदासीं। उन्हनि सेक्रेटरी तालीम जे वज़ीर सैयद सरदार अली शाह खां मुतालबो कयो त असांजी स्कूल जी बिल्डिंग जी मरम्मत कराए ॾिनी वञे।